तन मन यूट्यूब चैनल जा मुअज़्ज़ज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु अव्हां जे ख़िदमत में जेका आखाणी पेश करे रहियो आहियां उन जो नालो आहे सभ खां वॾी मिल्कियत। त अचो हलूं था आखाणीअ जे तरफ़। कंहिं ॻोठ में हिकु फ़क़ीर रहंदो हो। हू सॼो ॾींहुं पियो पिनंदो हो ऐं जेकी मिलंदो हुअसि सो खाई पी सुम्ही रहंदो हो। कॾहिं कॾहिं फ़क़ीर खे पंहिंजे ज़िंदगीअ ते रहम बि ईंदो हो, पर पिनण ते जो हिरी वियो हो सो खांसि पोरियो करे पेट गुज़र करणु पुॼंदो ई कोन हो। हिकु ॾियारे हू जीअं ई हिकिड़े रस्ते आॾो बीही पिनी रहियो हो त हिकु मुसाफ़िर अचे उतां ई गुज़रियो। फ़क़ीर खेसि ॿाॾाईंदे चयो, साईं ग़रीब जो भलो करियो, धणी तव्हांजो बि भलो कंदो। मुसाफ़िर इहो ॿुधी बीही रहियो ऐं फ़क़ीर खे चयईं, ठीकु आहे, आउं तुंहिंजो भलो करण लाइ तयारु आहियां, पर तूं पंहिंजूं के शयूं मूंखे विकिणे ॾे। फ़क़ीर सफ़ा वाइड़ो थी वियो, भला हिन वटि विकिणण लाइ हो छा? सो मुसाफ़िर खे ॾिसी चयईं, भाऊ छो थो मूं ग़रीब सां चर्चा करीं? मुसाफ़िर चयो, आउं चर्चो कोन पियो करियां, तूं मूंखे पंहिंजो साॼो हथु 1000 रुपयनि में विकिणे ॾे। फ़क़ीर चयो, वाह, भला हथ बि का विकिणण जी शइ आहे? मुसाफ़िर चयो, आउं तोखे 4000 रुपया थो ॾियां, तूं पंहिंजा 2 हथ मूंखे ॾे। फ़क़ीर चयो, न न, आउं तोखे पंहिंजा हथ नथो विकिणी सघां। हथ न हूंदा त आउं खाईंदुसि छा सां ऐं सामान सड़ो कीअं खणंदुसि? तंहिं ते मुसाफ़िर वरी चयो त चङो, हथ न त पंहिंजा 2 पेर खणी मूंखे 10,000 रुपयनि में विकिण। न न, फ़क़ीर वरी बि इनकार कयो ऐं चयईं त पेर न हूंदा त पोइ हलंदुसि कीअं? मुसाफ़िर 20,000 रुपयनि में फ़क़ीर जा कन ऐं 40,000 रुपयनि में फ़क़ीर जूं अखियूं ख़रीदण लाइ तयारु थी वियो। फ़क़ीर खे ॾाढी चिड़ लॻी, चयईं, अबा वञ वञ, छो अचे मूं ग़रीब जे पुठियां पियो आहीं? तंहिं ते मुसाफ़िर चयो, कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं? भला जंहिं वटि 4,000 रुपयनि जा हथ, 10,000 रुपयनि जा 2 पेर, 20,000 रुपयनि जा कन ऐं 40,000 रुपयनि जूं अखियूं हुजनि, उहो ग़रीब कीअं हूंदो? अड़े तूं त दुनिया जो हिकु शाहूकार माण्हू आहीं। इहो ॿुधी फ़क़ीर जूं अखियूं खुली पयूं ऐं हू शर्म विचां मुसाफ़िर जे पेरनि ते किरी पियो ऐं चयईं, ए नेक इंसान, सचपच त अॼु तो मूंखे हिकु नई राह ॾेखारी आहे। धणी ताला मूं ते हेॾो करम कयो आहे ऐं आउं अञा बि ॿियनि खां पियो पिना, मूंखे माफ़ु कर। मुसाफ़िर खेसि ॿांह खां झले उथारे चयो, फ़क़ीर, जेकी थियो तंहिंखे विसारे छॾ, अञा बि वक़्तु आहे त धणी ताला तोखे हीअ जेका दुनिया जी सभ खां वॾी मिल्कियत यानी उज़वनि जी सलामती ॾिनी आहे, तंहिंखां कमु वठि। इहा जेका तो वटि दौलत आहे, उन मां तूं घणो ई लाभ पिराए सघीं थो।